अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला निद्द लहु वला ज़िद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीब कुल्लि मर्ज़िना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यौम यक़ूमुर रूहु वल मलाइकतु सफ़्फ़न ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान वक़ाल सवाबा सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्त व प्यारा भाइरो, अव्हां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जॻहनि तां ॿ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन त चओ, अञा बि ॾाढा आमीन चओ। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पहिरें नंबर ते आयत करीमा तिलावत कयमि 15 सिपाहे जे शुरूआत मां सूरत बनी इसराईल, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज खे बयानु फ़रमायो आहे। महीनो रजबुल मुरज्जब जो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु हदीस में 3 महीननि जा नाला खणी फ़रमायो, रजब मुंहिंजे अल्लाह जो महीनो आहे, शाबान मां मुहम्मद करीम जो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे।
रजब अल्लाह जो महीनो तॾहिं आ जो 27 रजब जे राति अल्लाह साईं पंहिंजे पैगंबर करीम खे 7 आसमाननि खां मथां अर्श मुअल्ला ते घुराए करे पंहिंजो दीदार बि करायो, पंहिंजो मेराज बि करायो आहे। मके शरीफ़ में नबी साईं जन पंहिंजे पुफी हज़रत बीबी उम्मे हानीअ जे घर में आराम फरमाहन। रब जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील वञ मुंहिंजे पैगंबर करीम खे 7 आसमाननि खां मथां वठी आ, अर्श मुअल्ला ते मां रब खे पंहिंजो दीदार बि कराईंदुमि, मेराज बि कराईंदुसि। जिब्रील अर्ज़ कयो साईं दरवाज़े ते वञी करे सॾु कयां? हुकुम थियो जिब्रील सॾु न कजांइ। साईं भला वञी दरवाज़े खे खड़कायां? हुकुम थियो दरवाज़े खे खड़काइजां बि न। साईं पोइ मां साईं खे आराम मां कीअं जाॻायां? हुकुम थियो जिब्रील तूं पंहिंजा पर वञी पैगंबर जे कदमनि ते रखजां, जीअं दुनिया खे ख़बर पए त तूं मलाइका नूर जी पैदाश ऐं सभु मलाइकनि जो सरदार जिब्रील आं, पर तूं बि मुहम्मद करीम जो ग़ुलाम आं। अवा अल्लाह साईं नूर खे बि नबी साईं जो ग़ुलाम बणायो, इंसान जो अल्लाह साईं इंसान जो शान सभ खां मथे कयो अथव। 18,000 मखलूकात ॿुधाओ न, इन में वधि सुहिणो अथव इंसान सुहिणो अथव। इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां, अल्लाह क़ुरान में 4 कसम खयां आहिनि। अबा अल्लाह कसम खणे मर्ज़ी जो मालिक आहे, ख़ालिक जंहिंजो बि कसम खणे न मर्ज़ी जो मालिक आहे। ऐं मखलूक जेकी आहे अल्लाह खां सवा कंहिंजो कसम नथी खणी सघे। मन हलफ बिग़ैरिल्लाह फ़क़द अशरक बिल्लाह, नबी साईं फरमाता था जंहिं माण्हू अल्लाह खां सवा ॿिए जो कसम खयो न ॼण इन अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो आहे। मखलूक अल्लाह खां सवा कंहिंजो कसम न खणंदी, बाक़ी ख़ालिक अल्लाह मर्ज़ी जो मालिक आहे। क़ुरान में नज़र कंदव न अल्लाह साईं काथे कहिड़ी शइ जो कसम खयूं, काथे आसमाननि जो, काथे ज़मीन जो। दिल चवे थी क़ुरान पाक मां कुझु आयत मां तिलावत कयां जंहिंमें अल्लाह साईं कसम खयां आहिनि। हिकु जाते रब साईं आसमान जो हिन अंदाज़ में कसम खयो, उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाए वस्समाइ ज़ातिल बुरूज वल यौमिल मऊद व शाहिदिन व मशहूद। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ न, अञा बि ॾाढा सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ था या कंहिंजी तारीफ़ आहे? ॾाढा नथा ॻाल्हायो ॿियो। पोइ ईमान वारे खे अल्लाह जे तारीफ़ में मज़ो बि ईंदो आहे त ईमान वारे जी दिलि बि ठरंदी आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जबल में बकरियूं चारे पियो, हिकु मलाक अल्लाह जी तारीफ़ करे पियो, ये लफ्ज़ पढ़े पियो त सुबहान ज़िल मुल्क वल मलकूत। इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं रब जे तारीफ़ में लफ्ज़ ॿुधा चवण लॻो वो मलाइक वरी त ये लफ्ज़ पढ़ रब जे तारीफ़ में, मां इब्राहीम नबीअ खे मज़ो बचे थो त मुंहिंजी दिलि बि ठरे थी। मलाक चवण लॻो मां जे पढ़ां त मूंखे हिन जो एवज़ छा ॾींदे, बदिलो छा ॾींदे? इब्राहीम अलैहिस्सलाम चवण लॻे बकरियूं ॾिसे थो अधु बकरियुनि जो ॾींदो मां। मलाक वरी पढ़ियो सुबहान ज़िल मुल्क वल मलकूत, चे वरी त पढ़ो, चे वरी पढ़ा त छा ॾींदे? चे रहल अधु बकरियुनि जो ॾींदो मां। वरी मलाक पढ़ियो सुबहान ज़िल मुल्क वल मलकूत, चे वरी त पढ़ो बकरियूं त सभु ॾिनई, बाक़ी छा ॾींदे त मां वरी पढ़ां। इब्राहीम अलैहिस्सलाम चवण ॻाल्हि ॿुध, हाणे पढ़ इन जे एवज़ में मां इब्राहीम नबी तुंहिंजो ग़ुलाम थी रहंदुमि, जेसीं ताईं हयाती हूंदी तुंहिंजूं बकरियूं करे चारींदो रहंदुसि। चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, अञा बि जागी करे चओ सुभान अल्लाह। वरी अल्लाह क़ुरान पाक में ॿी जाते कसम खयो, उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई वश्शमसि वज़ुहाहा वल क़मरि इज़ा तलाहा वन्नहारि इज़ा जल्लाहा वल्लैलि इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल अर्ज़ि वमा तहाहा।
अञा हिकिड़ो कसम तव्हांखे ॿुधायां अल्लाह अजीब कसम खयो अथव उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद रब फरमा तो मांखे न शहर अमन वारे मके जो कसम आहे नवीसी हथड़ा खणी दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह तूं कसम मके जो तरी खणे थो त तुंहिंजो काबो हिते आहे तुंहिंजो सफ़ा मरवा है मक़ाम इब्राहिम आबे ज़मज़म तरी थो तूं कसम खणे रब अॻिते ऐलान कंदे फरमाई व अंत हिल्लुम बिहाज़ल ओ मुंहिंजा हबीब करीम मां तरी थो कसम खणा जो तूं मके में घुमंदो आहे तुंहिंजे घुमण जे करे मां अल्लाह मके जो कसम खयो आहे हिन सूरत में बि जाते इंसान जी ॻाल्हि सुणी कयई उन जाते अल्लाह चइनि शयुनि जो कसम खयो ख़ुदा जो क़ुरान चए थो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन रफ़ा मां तो मांखे कसम आहे इंजीर जे वण जो ज़ैतून जे वण जो कसम आहे तूर सीना जबल जो कसम आहे हिन अमन वारे मके जे शहर जो कसम आहे साईं चार कसम खणी कहिड़ी तो ॻाल्हि ॻाल्हाए रब चए थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम मां अल्लाह वधि में वधि सुहिणो पैदा कयो आहे त इंसान खे सुहिणो कयो आहे अवा 18,000 मखलूकात में अल्लाह साईं सुहिणो पैदा कयो अथव इंसान सुहिणो अथव वाक़ियो ईंदो आहे बादशाह रात जो खट ते सुम्हियो पियो हो 14 जी राति ही चंड बि पूरी रोशनी में हो चंड ॾिसी करे घरवारी खे सॾु के ज़ाल खे सॾु के हेॾे ता आई चए ॾिस चंड केॾो सुहिणो आहे हिन खां मथे का शइ सुहिणी थी सघे थी घरवारी चयसि अलाह जी 18,000 मखलूकात आहे थी सघे थी हिन चयो नथी थी सघे हूअ बि कावड़ में अची वई ज़ालम सॼो झेड़ो थी पियो थींदो आहे न ज़ालम सॼो झेड़ो तव्हां वटि न थींदो आहे असांजे दिलि शिकार थींदो आहे दिलि सां त सभिनी खे धकु लॻे थो पर झेड़ो जो थिए त फ़ैसिलो वरी ज़ाल जो वधीक थींदो आहे खटे ज़ाल वेंदी आहे मौलाना अब्दुल हई घोटो रहमतुल्लाह अलैह ठेड़ी में पढ़ाईंदो शेखुल हदीस वॾो वाइदी हो कोड़न ॾिठो हूंदो असां सां गॾु वाइद कयो हुयो ख़ुशि त भई हिकिड़े ॾींहुं वाइद में इहा ॻाल्हि कीअं चई आहे घर में झेड़ो थींदो आहे ज़ाल मर्द जो पर खटे ज़ाल वेंदी आहे पोइ वरी किसो हिकिड़ो ॿुधायईं चए त हिकिड़ो अमराज शादी करे घर आयो ज़ाल खे वठी सुबुह थी त हुनजी ज़ाल खट ते टेक ॾिनी वेठी हुई वरी पोड़ी माउ कुराड़ी हुनजी ॿुहारी ॾे पई हिन चयो ॿिया ज़ाल खे ख़्याल ई नथो थिए अम्मा पोड़ी थी कुराड़ी थी ॾे ॿुहारी सुभाणे ईअं थिए त मां पाण ॿुहारी ॾियां पोइ मूंखे ॾिसंदी त मुड़ुसु थो ॾे त मूंखां ॿुहारी वठंदी त अम्मा त ॿार लही वेंदो चए ॿियो ॾींहुं थियो सुबुह जो मुड़ुसु थियो ॿुहारी ॾियणु शुरू कई त उहा उते ई चढ़ी वेठी खट ते लथी न कुराड़ी माउ अची डुकी हथ न को त सड़े अबा तूं मर्द थी करे तूं छो ॿुहारी ॾे चए न मां ॾींदुमि अम्मा चए मां ॾियां हो चवे मां ॾियां हिते ज़ाल हक लकनि त छा ते था वेड़ो हिन चयो हाणे वारो आहे चवंदोमांसि त मां चवां मां ॿुहारी ॾियां अम्मा चए थी मां ॾियां तूं फ़ैसिलो कर चवंदी तव्हां ॿई छॾियो त मां थी ॾियां तव्हां त ॿार लही वेंदो चए ॿिन्ही जा ॿुहारी मथ पिया हा मुड़ुसु चए तो ते फ़ैसिलो रखियो अथसि मां चवां थो मां ॿुहारी ॾियां अम्मा चए थी मां ॾियां हाणे तूं फ़ैसिलो कर हुन फ़ैसिलो कयो इहा विहण जहिड़ी ॻाल्हि आहे वारो छो नथा ठाहियो हिकु ॾींहुं होॾे त ॿिए ॾींहुं होॾे सम्झो था न सिंधी खे नथा सम्झो सम्झंदा त सभई हूंदा अर्ज़ु कयां ज़ाल ऐं मुड़ुस जो जहिड़ो थी पियो मुड़ुसु चए त चंड खां मथे काई शइ सुहिणी न आहे घरवारी चए त थी सघे थी बादशाह चए हाणे सुबुह थींदी आलम घुराईंदुमि उन्हनि खां पुछा कंदुमि जे चंड खां मथे का शइ सुहिणी निकिती त पोइ तूं मुंहिंजी घरवारी न त मुंहिंजी तोखे तलाक सुबुह थी आलिम आया आवाज़ ॾियो राति असां झेड़ो करे वेंदो आहे तव्हां ॿुधायो चंड खां मथे का शइ सुहिणी आहे आलम चवणु लॻा सही हेॾो चोॾींहं जो राति मिठी रोशनी ॾे दुनिया खे रोशन करे इन खां मथे कोई सुहिणो कोन्हे चए ॿुधाई हिकिड़ो पोड़ो आलम वेठो उहो चवणु लॻो बादशाह ॻाल्हि ॿुध जे अॼु सांझी जी निमाज़ मग़रिब जी निमाज़ मुंहिंजी कढ पढ़ी मथां पोइ मां ॿुधायां त का शइ सुहिणी आहे चए पढ़ंदो मां हाणे सांझी जी निमाज़ उन बुज़ुर्ग आलम पढ़ाई हे बादशाह पोयों बीठो पहिरीं अकात में सूरत फातिहा पढ़ी वरी इहा सूरत जेका मां हाणे तव्हां जे आलियो आयतूं पढ़ियूं पर उहो पढ़े कीअं पियो वो आलम हिन अंदाज़ में पढ़े पियो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल क़मर फ़ी अहसनि तक़वीम कीअं पढ़े
लक़द ख़लक़नल क़मर, कमर चइबो आहे अरबी में चंड खे, त सोणो वाला कमर खे पैदा कयो आहे, त बादशाह निमाज़ में हक़ कयसि लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। वरी वरी बुजुर्ग ॿीहर पढ़ियो, वरी बि पढ़े लक़द ख़लक़नल क़मर फी अहसनि तक़वीम, वरी बादशाह अक़ल कयसि लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। निमाज़ पूरी थी, बादशाह चवण लॻो सम्झ में ॻाल्हि अची वई, रब 4 क़सम खणी करे फरमायो मां अल्लाह वधि में वधि पैदा कयो आहे, सुहिणो करे पैदा कयो आहे, त इंसान खे सुहिणो कयो आहे। अब अल्लाह इंसान जो शान मथे कयो अथव। अर्ज़ कयां हुकुम थियो जिब्रील पैगंबर जे क़दमनि ते वञी पंहिंजा पर रखजां, जीअं नबी साईं खे का ॾुखाई महसूस न थिए। जिब्रील अलैहिस्सलाम आयो, नबी साईं जे क़दम मुबारकनि ते पंहिंजा पर रखी, नबी साईं खे थधाण महसूस थी, आराम मां जाॻिया, नज़र कनि त जिब्रील वेठो आहे। जिब्रील तुंहिंजो वक़्तु चवंजो न आहे, कीअं आयो आहे? साईं अॼु 27 रजब जी रात आहे, रब ॿिनि नबियुनि खे फर्श ते मेराज करायो, रब तोखे अर्श मुअल्ला ते मेराज कराईंदो आहे। नबी साईं फरमाता मूंखे ॾाढी ख़ुशी महसूस थी, ज़िंदगी में अहिड़ी ख़ुशी कोन थी। मां उथी करे वुज़ू बि कयो, बरकाता नफ़ल शुक्राने जो अदा कयो। अदा करण खां बाद में पुछां कि जिब्रील ॾे त ख़बर मां ॿुधो अथमि त हिकु आसमान जो पंधु 500 साल जो आहे, ॿिए जो अञा ज़्यादा है, टे जो अञा ज़्यादा है, भला का सवारी बि आंदी थी। अर्ज़ करे थो हाओ साईं मां जन्नत मां हिकिड़ो बुराक वठी आयो आहियां, जेको अव्हां जे दरवाज़े ते इंतज़ार में तयारु बीठो आहे। नबी साईं फरमाता मां जॾहिं बुराक जे वेझो आयो मां, ॾिसां त उहो बुराक बुल ॾे थो टपड़ींदो बीठो आहे, बीहे ई कोन थो। पुछां कि जिब्रील कहिड़ो तो बुराक आंदो आहे जेको बीहे बि कोन थो, बुल ॾे थो टपड़े थो। हज़रत जिब्रील बुराक सां ॻाल्हायो, बुराक ॻाल्हि त ॿुध, आख़िरी नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो ते सवार थिए, वरी तूं बीठो बुल ॾे टप ॾे, कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह बुराक खे ज़ुबानी जिब्रील सां ॻाल्हाए चए थो, वो जिब्रील ॻाल्हि ॿुध, मां जन्नत में रब खां दुआ घुरी ही, रब उहा राति कजां जो मोहम्मद करीम ते सवार थे, मां उन जो दीदार कयां। अॼु साईं सवार बि थिए थो, पैगंबर जे पाक चेहरे ते नज़र पई आहे, दीदार थियो आहे। मां बुराक खे ख़ुशी आई आहे, इन जे करे बीठो बुल ऐं टप ॾियां थो। चओ मुंहिंजे सुहिणे साईं जो पाक चेहरो बि रहमत वारो आहे। हथ खड़ो करे चओ पाक चेहरो साईं जो रहमत वारो। मां त उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालनि जी जमात अथव, नेकनि जी जमात अथव, दरमियान में इहा ॻाल्हि बि कयां हक़ वारनि जी जमात अथव। हक़ वारनि जी जमात तॾहिं थो चवां, असांजे इलाइक़े में हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। सुबुह जे वक़्तु मस्जिद में हिकु जमाती वेठो, चवणु लॻो साईं ॿई अकेला वेठा आहियूं, हे सभु क़ुरान धरन वारा मेड़ कयां थो, अॼु मूंखे का दिलि जे राज़ वारी ॻाल्हि ॿुधा। ख़लीफ़े साहब अचे सेर वॾी ॻाल्हि कयई, हाणे ॿुधाए राज़ वारी ॻाल्हि। साईं ॿुधायो फरमाए रात जेका गुज़री वई न, इन राति में मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी हुई, ऐं मां नबी साईं खां पुछा कई साईं केतिरियूं सारियूं जमात आहिनि, इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे? नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ फरमाया, जंहिं जमात में हमादुल्ला हाले जी वारो आहे, इहा हक़ वारी जमात आहे। मेरी बुज़ुर्गनि भलारनि सालनि जी जमात अथव, तौहीद वारनि जी, ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह। मां उन जमात जो अदना में अदना ग़ुलाम, असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा। हथ खड़ो करे चओ त बेशक नबी साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा। सावी था बयान कनि तबूक जी जंग लॻी, हेॾे ख़्याल कयो, जंहिंमें असां 30,000 साहब हुआसीं, 5,000 असांजा उठ हुया। रिवायत में ईंदो आहे इन जंग ते 6 सहाबी हिकिड़े हिकिड़े उठ ते सवार थी करे आया हुआ। 30,000 साहबी 5,000 उठ, जंग तेज़ थी वई, लड़ाई तिखी थी वई, असांजो पाणी ख़त्म थी वियो, असां बुञ ते असांजा जानवर बुञ ते नबी साईं वटि आयासीं। साईं असां बुञ ते असांजा जानवर बि उञ ते, जंग बि तेज़ थी वई आहे। रहमत जा हथ खणो त अल्लाह मींहं खे वसाए त पाणी पी करे ढो कयो। साईं जन फरमान था भला ख़बर ॾियो कंहिं वटि को पाणीअ जो ज़रो? हिकिड़े साहबी चयो साईं मुंहिंजे खली में मश्क में थोरो पाणी पियो आहे। पाण फरमान त इहो पाणी त खणी आ। साहबी पाणी खणी आयो, नबी पंहिंजे आंगन मुबारकनि ते हो पाणी हलाइण शुरू कयो। असां ॾिठोसीं त नबी साईं जे चश्मनि आंगन मुबारक मां मिठा चश्मा पाणी जा वहण शुरू थी विया। असां 30,000 साहबनि पाणी पी ढो कयो, 5,000 उठनि बि पाणी पी ढो कयो, खलियूं मश्कां भरियूंसीं, बर्तन ठाव भरियासीं, पर नज़र कईसीं त उन चश्मनि में ज़रे बराबरि बि कर कोन आई आहे। त
तॾहिं क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सावी था बयान कर असांखे हज़रत साईं दावत करे वियो वियासीं हुनजे ओताक में महिमान खाने में मानी खणी आयो भाॼी खणी आयो असां चयोसीं यार अंस लटो त खणी आ दस्तरखान खणी आ त जंहिं ते रखी करे मानी खाऊं चवणु लॻो यार उहो ॾाढो मेरो आहे बीहो भला मां सफ़ा थो करे अचां असां चयोसीं वञी धोईंदो आलो थी वेंदो सुकंदो देरि थी वेंदी चइसिसि यार तकलीफ़ न कर बसि ईअं था मानी खाऊं चई काई देरि न थींदी मां जल्दी थो सफ़ा करे अचां असां ॾिठोसीं वियो उहो लटो खणी दस्तरखान खणी कची करे तनूर में बाह में उछलाए हकला कयूंसीं बाह त लटे खे साड़ींदी चवणु लॻो कोन साड़ींदी मिटी सड़ी वेंदी लटो न सड़ंदो लटो जो कॾहिं त साफ़ निकिरी आयो पुछियोसीं हीअ बात जेको आहे त लटनि खे साड़ींदी आहे हिन खे छो न सरके चए ॻाल्हि ॿुधो ॿ ॾींहं अॻ में नबी साईं मुंहिंजे दावत ते आया हा हिन लटे में दस्तरखान में नबी साईं पंहिंजे रहमत जा हथ आया हा मूंखे यकीन हो जंहिंखे नबी साईं जे रहमत जा हथ लॻंदा हीअ त दुनिया जी बाया पर जहन्नम जी बा बि असर न कंदी आहे। चओ मुंहिंजे सुहिणे साईं जी लिब मुबारक बि रहमत वारी आहे मां कुझु साईं जी रहमत में बयानु कयां हज़रत जाबिर साईं जी रिवायत आहे मुंहिंजो अबो मरी वियो पीउ मरी वियो मुंहिंजे अबे ते कर्ज़ु हुयो कर्ज़ु ॾे वियुमि यार अचो मां वटि खारका त वॼां मां वटि कुल अधु मुड़ खारका हूं मां चयुमि ॿ टे कर्ज़ी हूंदा ऐलान जो कयुमि त 35 ॼणा कर्ज़ी अची पहुता ॾिसी हैरान थीसि एॾो कर्ज़ु अबे ते खणी खारका रखियो माना भाई हीअ अथव मिल्कियत कावड़ ताईं हलिया विया तोखे कर्ज़ु ॾिनो आहे अबे जी क़बर ईअं आजी कंदे ॾाढो ॾुख थियो मां नबी साईं वटि वियुमि साईं मां चयुमि त अबे जो कर्ज़ु लाहियां मां वटि अधु मुड़ खारका हुयूं वधीक कोन हुयूं साईं कर्ज़ी घणा निकिरी पिया हाणे कावड़ करे मोटी विया दुआ घुरो अल्लाह मूंखे अहिड़ी का तौफ़ीक़ ॾे त मां अबे जो कर्ज़ु लाहियां साईं जन फरमाइनि था उहे खारका त खणी आ मां खारका खणी आयमि अधु मुड़ खारका हूं साईं जणी खारका में भाॼी लिब मुबारक विधी हथड़ा खणी दुआ घुरनि था अल्लाह हे ग़रीब मिस्कीन थी हिन जे अबे ते जाबिर जे अबे ते कर्ज़ु थी रब खां ग़ैबी मदद कर जो कर्ज़ु लही वञे नबी सी दुआ घुरी करे फरमाइनि था जाबिर ॻाल्हि ॿुध हे वञी खारका पंहिंजे कोठीअ में रखजां उन कोठी खे दरवाज़े खे बताक हूंदई चए हा साईं बताकनि मुंहिंजे घर जे दरवाज़े खे पाण फमोनी दरवाज़े जो हिकिड़ो ताक बंदि कजां हिकिड़ो खोली जां पोइ उते बीह करे कर्ज़नि खे चओ तो कर्ज़ु ॾींदो वञां अल्लाह तोसां महिरबानी कंदो जाबिर साईं जी कसम सां रिवायत आहे मां सभिनी कर्ज़नि ॾे वरी वियुमि अचो तव्हांखे कर्ज़ु ॾियां थो सभई आया उन खारकनि मां भरींदो हर हिक खे कर्ज़ु ॾींदो वञां थो सभई कर्ज़ु वरितियूं हलिया विया वञी चुंड रखियां त हिकु खारक में बि खोट कोन आई आहे। चओ मुंहिंजे सुहिणे साईं जी लिब मुबारक बि रहमत वारी आहे हज़रत अबू हरैरा साईं जी रिवायत आहे मां नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं मां ग़रीब मिस्कीन आहियां दुआ घुरो त अल्लाह मूंखे मज़दूरी ॾे त मां मज़दूरी करे खावां पाण फरमायूं हाणे जो बाग लही विया हाणे जो खजूं लही वयूं तो मज़दूरी कई साईं मां कई भला कोन बची कुझु चईं सभु मां खाई बाक़ी 21 खारका मुंहिंजे घर पयूं आहिनि साईं जन फरमाइनि त वञी गोथरी में विझी करे खणी आ मां खणी आयमि नबी साईं गोथरी जो मुंहुं खोले करे पंहिंजी लिब मुबारक उन में विधी दुआ घुरियूं फरमायूं हीअ खणी वञ हाणे वञी करे रखजां जो मुंहुं न खोली जा बसि खोले करे छो खारका कढंदो वञा अल्लाह तुंहिंजे रिज़्क़ में कुशादगी कंदो हज़रत अबू हरैरा चए थो मां उहा अची थेली पंहिंजे चेल सां ॿधी छॾी जाॾे घुमंदो वतां उहे खारका गॾनि जेको रस्ते में मिले चवांसि यार बि मुंहिंजी त दावत खा उनखे दावत खारायां वरी काथे घणी ख़ल्क़ बीठी आहे सभिनी खे चवां सिफ़ा ॿधो त मां तव्हांखे खारका ॾियां सिफ़ा ॿधी बीहनि मां वञा कुंज मां कढंदो उन्हनि खे खारका खाराईंदो 2 साल गुज़री विया हीअं जो नज़र कयां त हिकिड़ी खारक में बि खोट कोन आई आहे। ईअं अबू हरैरा जी रिवायत आहे उहा गोथरी पुराणी थी वई फाटी पई जंहिं ॾींहुं फाटी पई उन ॾींहुं हज़रत उस्मान साईं शहीद थी वियो ॿियनि खे हिकु ॾुख हुयो हज़रत उस्मान जे शहादत जो पर मूंखे वरी खारकनि जो ॿियो ॾुख हुयो त इहा मां नई कयां हा त जेकर इहे खारका न हुजनि हा उन ॾींहुं मुंहिंजी सभु खारका हेठि किरी पियूं चओ सुहिणे साईं जी लिब मुबारक बि रहमत वारी आहे हथ खड़ो करे चओ त बेशक नबी साईं जी अञा मां साईं जी रहमत बयानु कयां बनी सवाद कबीलो नेक कबीलो हुयो भलारा माण्हू आहे उहे आया अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अनहा वटि चवणु लॻा अम्मा आशा असांखे नबी साईं जो ख़ुल्क़ त ॿुधा असांखे नबी साईं जी रहमत ॿुधा बरकत ॿुधा अम्मा आशा फरमाए थी ख़ुल्क़ क़ुरान पढ़ियो अथव न इहो सॼो मुंहिंजे मुहम्मद करीम जो ख़ुल्क़ आहे बनी सवाद में नंढड़ा ॿारड़ा हुया अॻे थी अम्मा आशा खे अर्ज़ु करणु लॻा अम्मा असांखे को नबी साईं जो अहिड़ो वाक़ियो ॿुधाए
असां खे अहिड़ो किस्सो ॿुधा नबी साईं जे ख़ुल्क़ जो बि नबी साईं जे रहमत जो बरकत जो असां नंढड़ा ॿुधासीं ॾाढी ख़ुशी थी पवंदी अम्मा छा फरमाए थी नंढड़ो तव्हांजे ॻाल्हि जे करे मां तव्हांखे किस्सो ॿुधायां नबी साईं जे ख़ुल्क़ जो ॻाल्हि ॿुधो सुबुह जो वक़्तु थींदो हो मां आशा मानी पचाए नबी साईं जे दरबार में मोकिलींदी हुअमि नबी साईं मुंहिंजी मानी खाईंदा हुआ ऐं बीबी हफ्सा हज़रत उमर साईं जी न्याणी नबी साईं जी घरवारी उहा बि मोकिलींदी हुई पोइ जे मुंहिंजी मानी अॻे वञे त नबी साईं मुंहिंजी मानी खाइनि हफ्सा जी कोन खाईंदा हुआ पर जे हफ्सा जी मानी पहिरियां पहुचे पोइ नबी साईं हुनजी मानी खाइनि मुंहिंजी कोन खाईंदा हुआ हिकु ॾींहुं मां मानी पचाई पे मूंखे ॾाढी देरि थी वई मां सोचियुमि त हफ्सा जी मानी पहिरियां पहुची वेंदी नबी साईं खाईंदा मुंहिंजी मानी न खाईंदा पोइ मुंहिंजी दिलि में इहा अटकल आई मां पंहिंजे मानी खे चयो ॻाल्हि ॿुधो हफ्सा जी मानी खयूं ईंदई वञी करे हुनखे ॼाणी वाणी थेड़ो ॾिजांइ थेड़ो ॾींदे त मानी किरी पवंदी पोइ नबी साईं उहा मानी कोन खाईंदा तेसीं ताईं मुंहिंजी मानी पची वेंदी अम्मा छा फरमाए थी मुंहिंजी बानी ईअं कयो ॿाहिरि निकिती त हफ्सा जी मानी खयूं अचे पई वञी डुकदे वञी थेड़ो ॾिनई त मानी हेठि किरी पई हफ्सा जी मानी रोअण लॻी नबी साईं जो रोअण ॿुधी करे जल्दी में आया फरमाइनि था कहिड़ी ॻाल्हि आहे चईसीं फ़ैसिलो तव्हां ते न ॼाणी वाणी मुंहिंजे मानी खे थेड़ो ॾिनो आहे किरी पई आहे हाणे तव्हां फ़ैसिलो कयो नबी साईं फरमाइनि था मां त रहमत वारो आहियां हिन ॼाणी वाणी ॾिनो आहे त मां मोहम्मद हिन खे माफ़ कयां थो साईं हिन खे माफ़ कई मुंहिंजा जो थांव किरी पिया पाण फरमाइनि था घबरा न मां मोहम्मद रहमत वारो आहियां तोखे इन जी जाते नवां थांव वठी थो ॾियां चओ मुंहिंजो सुहिणो साईं रहमत वारो आहे पंहिंजे जे लाइ त परावला बि ज़ात रुका हिकिड़ी जंग ही नबी से उन खां वापसि मोटिया राज सही रात सफ़र कयूं सुबुह जो हिकिड़ी जॻह ते पहुता साईं जन फरमाइनि था कल्ह जंग कयव सॼी राति सफ़र कयव हाणे केलूलो कयो कचड़ी मंझंदि जी निंड कयो अवा कचड़ी मंझंदि जो निंड शरीयत में जाइज़ अथव हिकिड़ा वरी सुबुह जी निंड कंदा आहिनि निमाज़ पढ़ी निंड कंदा आहिनि असबहतु तमल और रिज़्क़ नबी साईं फरमाइनि था सुबुह जी निंड रिज़्क़ खे बंदि कंदी आहे सुबुह जी निंड न कंदा कयो सख़्तु मना अथव शरीयत में बाक़ी केलूलो कचड़ी मंझंदि जीअं हाणे 10 थी वञनि ॾींहं जो इन वक़्त में इहा निंड कंदी आहे नबी साईं साहिबनि खे फरमायो इहा तव्हां निंड कयो मां मोहम्मद बि इहो केलूले वारी निंड थो कयां नबी साईं बबल जे वण जे हेठां तलवार के मथे लड़काए करे साईं जन हेठि आराम में सुम्ही पिया निंड अची वई हेॾां हारस इलाइक़े जो काफ़र मशहूरु हुयो उनजो पुटु चंडण में चंडो मशहूरु हो काफ़र हो उन ॾिठो पे नबी साईं आराम में घन आस्ते आस्ते अची करे तलवार खणी करे चवण लॻो पैगंबर करीम थी आराम आहे जागो त सही नबी साईं जो जाॻिया त तलवार झरियूं बीठो आहे चवण लॻो ॾे ख़बर हाणे मूंखां तोखे केरु बचाईंदो नबी साईं जो ॿुधो नबी साईं 3 दफ़ा लफ़्ज़ फरमाया अल्लाह 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 नबी साईं 3 दफ़ा जो लफ़्ज़ ई अचे अल्लाह जा तॾहिं ख़बर पई त काफ़र खे ॾकणी वठी वई ॾकदे तॾहिं ख़बर पई त हथनि खां तलवार हेठि किरी पई वरी ॾकदे वञी पुठी पोयां वञी करे किरी पियो सिधो थी सुम्ही पियो नबी साईं जन तलवार खणी करे हक ॾेई चवनि था ॾे ख़बर हाणे मांखां तोखे केरु बचाईंदो नबी साईं ईअं चयो त उहो काफ़र खां ॿिया लफ़्ज़ कोन निकिता चइजे तुंहिंजे अलाह तोखे बचायो आहे उहो मूंखे बि बचाईंदो जॾहिं अलाह जो लफ़्ज़ काफ़र चयो साईं जन फरमाया था मां त रहमत वारो आहियां मां तोखे माफ़ कयां थो चइसीं माफ़ पोइ कजां पहिरियों मूंखे त कलमो पढ़ा उते सुम्हियो पियो हो कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां तव्हां त सभु वेठा हो पंहिंजे ख़्याल में केतिरनि जो ख़्यालु हूंदो आहे देगिन में वेठा हूंदा आहिनि वाइद में ख़्यालु वरी देगिन में पर हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां जिबरील हुकुम कयो बस करे बि बुराक बस करे बीठो नबी साईं जन वेझो आया बुराक जे ॾिसनि त हनो पियो आहे जिबरील खे सॾु करे फरमा जिबरील हिन ते हिकिड़ो हनो पियो आहे मां सवार थियां न त कानून हने जे मथां हिकु चादर हूंदी आहे उहा चादर पोइना कबी त वरी ॿियो माण्हू हुन ते सवार थींदो हे त हनो आहे छड़ो चादर आहे ई कोन मां त सवार थींदुमि तूं कीअं सवार थींदे जिबरील त कहे थो सोना मां सवार न थींदुसि बाक़ी तूं कीअं एॾो सफ़र कंदे जिबरील त कयो सोना तूं इन हने ते वेही करे रिकेब में पंहिंजा कदम मुबारक रखंदे मां तुंहिंजे नी रिकेब जे कदमनि मुबारकनि जे भरिसां बीही साईं तूं सवारी ते सवार मां जिबरील पंहिंजे परनि ते उॾंदो हलंदुमि जीअं दुनिया खे ख़बर पए त मां जिबरील त आहियां मलाकनि जो सरदार पर तो मोहम्मद करीम जो ग़ुलाम आहियां मां पंहिंजे परनि ते उॾंदो हलंदुसि हलदे हलदे जिबरील कयो साईं ते सवारी खे रोकियो मां रोकियो साईं अनज़िल हेठि लही अचो लही आयुमि
हित सही नफ़ल पढ़ो बरकाता नफ़ल पढ़ियो पोशाकिन कहिड़ी जाइ आहे जिब्रील ॿुधायो तूर सीना जबल आहे हिन जी दुआ हुई अल्लाह दुआ क़बूल कई तो मोहम्मद करीम नफ़ल पढ़ियो वरी ॿी जाइ ते बैतुल लहम मुख़्तसर कयां ईसा अलैहिस्सलाम जे विलादत जी जाइ टी जाइ यसरब नबी सही पोशाक कई हे कहिड़ी जाइ सही नालो जो यसरब आहे यसरब माना ॾुखनि वारी जाइ को वेझो ई न ईंदो आहे पर हिकु ॾींहुं तूं मक्को शरीफ़ छॾे हिन शहर में ईंदे क़यामत हिन जो नालो पइजी वेंदो मदीनतुल मुनव्वरा ऐं सभिनी शहरनि जो सरदार मदीने जो शहर नबी सही फरमान था वरी बैतुल मुक़द्दस पहुतासीं अल्लाह पंहिंजे कुदरत सां नबियनि खे घुराए सिफ़ा बदिरायूं आदम अलैहिस्सलाम बीठो आहे चवे थो त मां इमामत कंदुमि सभिनी जो मां अबो आहियां इब्राहिम ख़लील चवे त मां कंदुमि जो मां पंहिंजी जान आराह में ॾिनी पर जिब्रील मुंहिंजे हथ खे वठी करे अॻियां बीहारे फरमाई आयो आख़िर में आहे पर सभु नबियनि जो इमाम बि तूं मुहम्मद करीम आहे ऐं नबी सही फरमान था मां इमामत कई हाणे आसमान जे तरफ़ हलियासीं पहिरीं आसमान ते पहुतासीं आवाज़ आयो केरु जिब्रील अर्ज़ कयो अन जिब्राईल व मम्मा का गॾु केरु थी मैं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाज़ा खुली विया हर तरफ़ इहो आवाज़ आयो मरहबा मरहबा ओ आख़िरी नबी असां सभु मलाकनि जी तोखे मुबारक आहे ॿियनि नबियुनि खे मिराज फर्श ते थियो आहे रब तोखे अर्श ते मिराज कराईंदो आहे ऐं नबी सही फरमान था चौथे आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी ऐं पाण साईं फरमान था मूंखां इहा मुलाक़ात विसरंदी न आहे मिशका शरीफ़ में हदीस आहे नबी साईं इहे लफ़्ज़ फरमाया त आदम अलैहिस्सलाम वारी मुलाक़ात मूंखां विसरंदी न आहे साहब लफ़्ज़ कयो साईं कीअं पाण फरमान था मां आदम अलैहिस्सलाम खे ॾिठो सॼे पासे ते तके पियो त खिले पियो खॿे पासे ते तके पियो त रोए पियो पोशाक में आदम सॼे पासे ते तके थो खिले थो खॿे पासे ते रोए थो कहिड़ी ॻाल्हि आहे आदम अलैहिस्सलाम इहे लफ़्ज़ में जवाब में चया सॼे पासे ते औलाद खे ॾिसां थो जन्नत में त ख़ुशि थी खिलां थो खॿे पासे ते औलाद खे जनम में ॾिसां थो त ॾुख थिए थो तॾहिं रोआं थो नबी सही फरमान था आदम अलैहिस्सलाम जो ईअं चयो त मां थड़ा कयां ओ मुंहिंजा अल्लाह जे आदम नबी खे आसमाननि ते पंहिंजी औलाद यादि आहे त मां मुहम्मद खे बि पंहिंजी निमाणी उम्मत यादि आहे रब मुंहिंजे उम्मत खे माफ़ कजां रब मुंहिंजे उम्मत खे माफ़ कजां अबा आसमाननि ते बि अल्लाह जे नबी उम्मत खे विसारियो न आहे चौथे आसमान खां पोइ जिब्रील चयो सही अॻिते मां हलंदुमि त पर सड़ी वेंदा हाणे अॻिते अव्हांजो मक़ाम आहे रब कुदरत सां रफ़ रफ़ सवारी मोकिली जंहिं ते मां सवार थी वेठुसि वञी अर्श मुअल्ला जे क़रीब पहुतुमि लहणी करे पंहिंजी जुती मुबारक लाहियां पियो रब फरमायो ओ पैगंबर ला तखला नालैक जुती मुबारक खे न ला अर्ज़ कयो साईं तूर सीना जबल ते तो मूसा खे हुकुम कयो त फखला नालैक जुती खे ला हे त अर्श मुअल्ला हो तूर सीना रब फरमायो हो तूर सीना हे अर्श मुअल्ला हो त मूसा कलीमुल्लाह तू मुहम्मद रसूलुल्लाह जुती सिधो हलियो आहे नबी सही फरमान था मां पंहिंजे रब जे वेझो वञी रब जो दीदार कयो ऐं रब साईं जो मां मिराज कयो सभई चयो नबी साईं जो मिराज बरहक ऐं सचो आहे मुख़्तसर आख़िरी ॻाल्हि कयां नबी साईं खे वरी बि उम्मत यादि आहे पंहिंजे उम्मत जे लाइ सूखड़ी घुरे जेका अल्लाह 50 निमाज़ां ॾिनियूं ॾींहं में 50 निमाज़ां आयो 6 आसमान ते मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी छा सूखड़ी वरितई उम्मत जे लाइ तोहफ़ो कहिड़ो मिलई 50 निमाज़ां ॾींहं में हज़रत मूसा अर्ज़ कयो साईं 50 कोन पढ़ंदई रब खां माफ़ करा दुआ घुरे 5 निमाज़ां माफ़ थियूं वरी ॿीहर अचे हलदे हलदे 45 माफ़ थी वियूं 5 बचियूं रब फरमा मुजाबी करीम हाणे उम्मत खे चइजांइ 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा मां रब जे लाइ 50 निमाज़ां लिखाए छॾींदुसि 50 हुजनि त पढ़ूं 5 ई कोन था पढ़ूं अल्लाह शा तव्हांखे निमाज़ी बणाए आमीन त ज़ोर सां चओ बेनिमाज़ी तव्हांखे रब न करे अबा बेनिमाज़ी किनी शइ अथव भली शइ न अथव मां नथो चवां मुंहिंजे सुहिणे अरबी साईं जे ज़बान पाक जा लफ़्ज़ अबा सॼी दुनिया जूं ज़बाना कूड़ियूं थियनि पर मुंहिंजे मुहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे नबी साईं जा लफ़्ज़ अथव हिकिड़े बेनिमाज़ी जी बदबू ऐं नुहूसत पूरे पाड़े जे मथां 40 ॾींहं ख़तमु न थींदी आहे जंहिंमां बदबू बि निकिरे नुहूसत बि निकिरे इहो भलो चइबो अबा अॼु वाइदो कयो एॾे वॾे जलसे में चयो इनशाअल्लाह जेसीं ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं चयो सभई इनशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं पढ़ो अल्लाह जी निमाज़ अचो अल्लाह जे दरवाज़े ते हे वक़्तु अथव नथा अचूं तॾहिं त मुसीबत आहिनि कॾहिं अज़ाब किरोना वायरस जे सूरत में कॾहिं माकड़ जे सूरत में कॾहिं बारिश मींहं जे सूरत में जो अल्लाह जो दर छॾियो अथसि अचूं अल्लाह जे दरवाज़े ते रोऊं रब साईं जे दरबार में हे रोइण जो जान आहे खिलण जो जान नाहे जेतिरो थी सघे दुनिया में रोईंदा कयो अल्लाह जे दरबार में आह ज़ारी कयो
भलाई बरकत थी अल्लाह जे क़ुरान में थी। मां दुआ गुदुम अल्लाह जे बांडे तालिब हुसैन फुलपुटे ये मेहनत कई हज़रत सिंह मौलाना नईमुल्लाह साहब जी मेहनत बी जमात जी मेहनत ये सॼी जमात जी हाज़री अल्लाह मक़बूल मंजूर फरमाए। अल्लाह मुखां बि जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।